ते पहुतल वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए बड़े वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद खां पेशावर पहुतो, जिते खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए बड़े वज़ीर महमूद खान संदसि इस्तक़बाल कयो आहे। गवर्नर हाउस पेशावर में वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए बड़े वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई, जंहिंमें इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी भी मौजूद हो। मुलाकात में सूबे जी सियासी सूरतहाल ऐं इंतजामी मामलन ते ख़यालन जी ॾे वठि कई वई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। पेशावर जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद खां पेशावर पहुतो, जिते खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां संदसि इस्तक़बाल कयो। गवर्नर हाउस पेशावर में वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई, जंहिंमें इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी भी मौजूद हो। मुलाकात में सूबे जी सियासी सूरतहाल ऐं इंतजामी मामलन ते ख़यालन जी ॾे वठि कई वई। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पेशावर जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद खां पेशावर पहुतो, जिते खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान संदसि इस्तक़बाल कयो। गवर्नर हाउस पेशावर में वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई, जंहिंमें इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी भी मौजूद हो। मुलाकात में सूबे जी सियासी सूरतहाल ऐं इंतजामी मामलन ते ख़यालन जी ॾे वठि कई वई। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पेशावर जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद खां पेशावर पहुतो, जिते खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान संदसि इस्तक़बाल कयो। गवर्नर हाउस पेशावर में वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई, जंहिंमें इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी भी मौजूद हो। मुलाकात में सूबे जी सियासी सूरतहाल ऐं इंतजामी मामलन ते ख़यालन जी ॾे वठि कई वई। आगे कई पिया कि पेशावर जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद खां पेशावर पहुतो, जिते खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान संदसि इस्तक़बाल कयो। गवर्नर हाउस पेशावर में वज़ीर आज़म इमरान खान खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर शाह फरमान ए वॾे वज़ीर महमूद खान सां मुलाकात कई आहे, जंहिंमें इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी भी मौजूद हो। मुलाकात में सूबे जी सियासी सूरतहाल ऐं इंतजामी मामलन ते ख़यालन जी ॾे वठि कई वई।